उमर अदा जन जी हथ में उकीर से मारू रहन मलीर। उमर अदा जन जी हथ में उकीर से मारू रहन मलीर। संघियाणी बंधियाणी कैद्याणी आह्याला। उमर अदा जन जी हथ में उकीर से मारू रहन मलीर। अम्मा गुड्डू के उतार चाय तैयार थी भैया। उतारे आस्ती अम्मा तू कोप धोई चाय कट। गुड्डू पुट उथ उथी चाय ढुक पी पोइ वरी तोखे माला सां बि त वञिणो आहे न। हा माला सां वेंदुमि पोइ रिढा ॿकरियूं चारींदुमि। हा तूं रिढा चार तूं ॿकरियूं चार हाली फ़िलहाल चांहि जो ढुक त पी न अब्बा। मां सदकू वञाए पंहिंजे दोधे पुट तो इहो सूरमी धीअ भाउ खे ॿ ड्रगड़ियूं ऐं ॿ टालूं विझी ॾिजांइ रुमाल में। बुख थी लॻेसि उते त पोइ जल्दी मोटी थो अचे पियो सवेर। हा सूरमी मांखे मानी ॿधी ॾे पोइ मां कोसा कोसा ज़ंबड़ा खोड़ मानी पंहिंजे भाउ खां। तूं चांहि पी वठि त मां ॿ लोला विझी थी अचां। वठी केरा है भाड़ी कन पकड़ कननि में हथु आयो पोइ हमरा हथी को आहे ईअं वठी ऐं गुॾे। हा ढोलू हा डब्बू हल हल वठ 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 न छॾिजांइसि वठेसि। केरा हो ढोलू जेका अटकल सेखारी माए हा पेर वारी उहा करेसि ईअं लेटाए रख। मां वेठो आहियां न छा कयां थो ॿारनि खे पियो वेढ़ाए भणा। तूं बसि करे मादी भणा मादी अकुल थी खुड़ी में। हे कांडेरे जा पुटनि कांडेरे जो पुट जिथे वेहंदो उते शर्रो फसाद न थिए त माना उन जे रत में तुख़्म नाहे मुंहिंजो। ईअं सम्झो त हे हिलाली पुटनि मुंहिंजा जिथे वेंदा ॿ माण्हू लेटायूं ईंदा तो वांगुरु छा। अलाह मुंहिंजे पुटनि खे बचाए इहो जो सुरो कयूं त बाक़ी मां खां छा बचो। छाकाणि थी मुंहिंजूं गारियूं खाए भणा। मुंहिंजा पुटनि मुंहिंजे मुट मां पैदा आहिनि त मां जहिड़ा थींदा न बाक़ी पिणे जहिड़ा थींदा। वात हणा यार पंहिंजे वात ते कुझु कंट्रोल कर। मुंहिंजे पुटनि जे लाइ थी ॻाल्हाए पई मतां इहा जख ॿिए हंधि आई थी त ईअं लठियुनि जी जड़ ॾेई ड्राहे रखंदो साईं रत कुता बि न चटींदे। वर्क वारी आई आहे मां बसि कई भोतार जीअं वणई तीअं कर। हूअं वरी कहिड़ो मां तोखां सलाह वठी पोइ कमु कंदो आहियां। मोरा धीअ खां छोकिरो थी ॻोल्हई ईअं न थिए त असांजो पेटो ॿियनि खे ॾेई छॾे। मोरा जी माउ खे ताक़त आहे सूरमी असांजो पेटु आहे। कांडेरो मरी वियो आहे जो मोरा थी छोरा ॻोल्हींदी वते पई। तूं बि संग कराए जान छॾाए न पकल ॿेर खे त हर को पियो भीतर हणंदो। काथे को हंधु ॻोल्हियां त ॾियां न छोरी वेठी आहे भॼी त कोन थी वञे पई। भॼी वेंदी त तोखे ॿुधाए वेंदी छा। भॼी वेंदी जो मुल्क में हाय पई आहे। ग़रीब आहियां बेग़ैरत न आहियां बंदूक हिकिड़ी ठोकींदो सांस। आंड्रा न कढांसि त पोइ बाजो नालो कांडेरो ई न चइजांइ मूंखे। बंदूक हणंदेसि या दुनाली हणंदेसि इज़त त कोन मोटी ईंदई न। इन्ही जे करे थी चवां त छोरी जो काथे नालो करे छॾ कंहिंजे नाले करे छॾ पोइ खणी शादी पोइ कराए जाएसि। को मिले त ॾिया न उते 3 लख बि वठंदो सान ऐं पेट बि लिखाए वठंदो सान। जे छोरी खे पाण खे धीअ नथी थिए त ॿिए कंहिंजी धीअ ॾियनि असांखे। 3 लख सही हिन बाक़ी पेट न वठो हाणे। तुंहिंजी सलाह ते हलूं न पोइ जेका मथां छांव ॾिसे थी न इहा बि न हूंदी। मोरा खे ₹1 रुपयो पेट ॾिनमि त अॼु 3 लख वठां थो न पेट न त ईअं ₹1 में ॼणो धीअ मुफ़्त ई ॾेई छॾियां हा। अब्बा वठण जी करे थो सूरमी जो संग अधे महताब खां। महताब वरी कहिड़ो आहे वॾो जा नंढो। नंढो नाहे जेको सुबुह जो असुरनि सां उथंदो ई मेंह खे कूनर ॾींदो मेंह खे वींजारींदो
गॾह गाॾी हलाइण जो त होशियारु आहे। अबा जा सॼा ॿार खयूं बीठो आहे। पिणे खे चओ जे 3 लख ऐं पेट ॾे थो न लिखराए, पोइ मूंखे को इतराज़ कोन्हे को। मोरा जो नहा करे बीही रहे, मोरा जी माउ बि हा कंदी, संग मुंहिंजो आहे की न मोरा जो आहे। मुंहिंजी मर्ज़ी मांधे खे ॾियां, मंडे खे ॾियां, गूंगे खे ॾियां, लूले लंगड़े खे ॾियां, संग मुंहिंजो आहे, मालिक मां आहियां, वारिस मां आहियां से। चुप छो थी वई आहियां? सम्झ में नथो अचे त छा चवां? छो तोखे भला मुंहिंजी मोहबत ते यकीन नाहे छा? मोहबत ते त यकीन आहे, पर पंहिंजी क़िस्मत ते नाहे। जॾहिं खां होश संभालियो अथमि तॾहिं खां ॿुधंदी पई अचां त मां कंहिंजो पेट आहियां। अञा अम्मा जी शादी बि न थियल हुई, तॾहिं खां विकामियल आहियां। छा कयां? मां तोखे ईअं कंहिंजो बि थियणु न ॾींदुमि सुरमी। हिन समाज जे ठहियल हूंदे कानून खे अॼु ताईं कोई बि न मटाए सघियो आहे। शायदि असां बि न मटाए सघूं, ऐं इन ते ख़ामोशी अख़्तियार करे अंधा, गूंगा ऐं ॿोड़ा थी वञूं। मां तोखे ईअं हरगिज़ करणु न ॾींदुमि। उहो वक़्तु खाई वियो नानो कांडेरो जॾहिं औरत खे विकिणबो हो। हाणे मां तुंहिंजो साथ ॾींदुसि ऐं तुंहिंजे अॻियां ढाल थी बीहंदुसि। दुनिया छा चवंदी दोदा? आख़िर तुंहिंजो ऐं मुंहिंजो छा रिश्तो आहे? सभ खां वॾो रिश्तो अहसास ऐं मोहबत जो रिश्तो हूंदो आहे सुरमी। बस में हिक ई सीट ते वेठल 2 माण्हू केतिरो वेझो वेठा हूंदा आहिनि, पर उन्हनि जी दिलनि में हज़ारें किलोमीटर जा फ़ासिला हूंदा आहिनि। ईअं ई जेके माण्हू दिलनि जा फ़ासिला न रखंदा आहिनि, उहे भले केतिरा बि जिस्मानी तौर ते परे हुजनि, पर उहे गॾु हूंदा आहिनि। पर जंहिं समाज में असां रहूं था, उहो समाज हिन रिश्ते खे कॾहिं बि न मञींदो। शायदि असांखे हिन समाज खे मञाइण जी ज़रूरत ई न पवे। मतिलबु वक़्तु आयो त सभु कुझु ॿुधाईंदोमांइ, तूं परेशान न रह। ख़बर थी, जॾहिं तूं परेशान हूंदी आहे त तूं दुनिया जी 2 नंबर ते ख़ूबसूरत छोकिरी लॻंदी आहे। 1 नंबर ते केरु आहे? 1 नंबर ते बि तूं ई आहे, पर जॾहिं तूं मुस्कुराईंदी आहे। हाणे तूं ई ॿुधाए त तोखे 1 नंबर ते अचिणो आहे या 2 नंबर ते अचिणो आहे? माल चारींदे मूंखे कुंवार मिलंदी, मां घोट थींदुमि, मां कुंवार मिलंदी। गुड्डू मुंहिंजो गुलाब जो गुलू आहे, गुड्डू मुंहिंजो गुलाब जो गुलू आहे। संदो न कंहिंजी हकल आहे, संदो न कंहिंजी हकल आहे। गुड्डू मुंहिंजो गुलाब जो गुलू आहे। गुड्डू पुट अचे मानी खाओ, तयारु लॻी पई आहे, अचे नो शुकर। मानी तयारु आहे, मां खाईंदुमि। अचे मानी खाओ त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां आहे। ॻाल्हि ॿुधाईंदी आहे? गुड्डू मानी खाईंदो? अम्मा नाने को वछेर तो वठी ने, आधेरी वठी ॾे न। अबा नानो तो वारो अटे मां वार थो कढे, बुखार न ॾे हो कंहिंखे पंहिंजो, तोखे वरी वछेर ॾींदो। वछेर न ॾींदो? गुड्डू खे अलाह पंहिंजी में ॾींदो, गुड्डू खे अलाह पंहिंजी में ॾींदो। गुड्डू कंहिंजी का न कढंदो, गुड्डू कंहिंजी का न कढंदो। अलाह सूरमी जो वारिस त ॾिनो, पर हे वीचारो सादड़ो छा कंदो भलाइनि खे। अलाह साईं तूं रब रहीम आहे, तोखे पारत आहे। हे मुंहिंजी न्याणी जी तोखे पारत आहे सूरमी जी, भाग भला कजांइसि। A lot of thuks, you know, thuks. Okay. Let me just be water. Okay, a lot of thuks coming in my mouth and बहुत थूक आ रही है, मैं क्या कर सकता हूँ। बहुत शुक्रिया आप लोगों का, इतना प्यार दिया आप लोगों ने मुझे। इतनी थूक आती है ना, यू नो, वेरी वेरी लिटरली। मैं बिल्कुल, मुझे पसंद नहीं आई ये बात कि मैं थूक रहा हूँ कैमरा के सामने, बट थूक की माँ की आँख चलेगा। मुंहिंजो नालो आहे कांडेरो खान। वणा या न वणा माण्हुनि खे, असां कंहिंजे पीउ जा नौकर न आहियूं। जेको वणंदो तीअं कंदासीं। माय गॉड।
अखियुनि में पाणी अची वियो आहे न। गले खे वठी थो इलाही अॻे। मां आहियां कांडेरो खान, मुंहिंजी औलाद जो कंहिंजी हेठाई करे। ग़रीब आहियूं, बेगरत न आहियूं, असां कंहिंजी हेठाई न आहियूं कंदा, माण्हू असांजी हेठाई कंदा आहिनि। बाक़ी इन सूरमी जो संग मां पंहिंजे हिसाब सां ॾींदुसि। पेट बि लिखाईंदोसांनि ऐं 3 लख रुपया रोक बि वठंदोसांनि। ईअं कीअं ॾींदासीं?